खैरपुर में खबर ॾींदा हलो तो डिस्ट्रिक्ट खैरपुर प्रेस क्लब के सदर सीनियर सहाफ़ी खान मोहम्मद खान चयो आहे त मुल्क की तरक्की ऐं खुशहाली लाइ पाकिस्तान जी बुनियाद खां अॼु ताईं सहाफ़ियुनि जूं वॾियूं कुर्बानियूं शामिल आहिनि, जिन खे विसारे नथो सघिजे। इहो ई सबब आहे जो पाकिस्तान में मीडिया खे मुल्क जो चौथों थंब सॾियो वेंदो आहे। खान मोहम्मद खान चयो त फ़ख्र आहे जो नौजवान नस्ल जो लाड़ो ऐं दिलचस्पी मीडिया ॾांहुं वधी रही आहे, पर नौजवान सहाफ़ियुनि खे घुर्जे त मुआशरे जी बहितरी लाइ मुस्बत सोच इख्तियार कनि। खान मोहम्मद खान चयो त पीपल्स पार्टी सिंध हुकूमत इंफॉर्मेशन डिपार्टमेंट सहाफ़ियुनि जे फिलाह बहबूद लाइ कोशान आहे, जिन खे क़दर जी निगाह सां ॾिसां तो। खान मोहम्मद खान पीपल्स पार्टी जे चेयरमैन पदे वफ़ाकी वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी, सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, इंफॉर्मेशन खाते जे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमूर समेत लाॻापियल इख्तियारनि खां सालियानी बजट फंड में प्रेस क्लब खैरपुर खे शामिल करण जो मुतालबो कयो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं सोहराब सुमरो अवां जे पंहिंजे शहर हैदराबाद में कासमाबाद में तमाम बेहतरीन वॉलपेपर जो कम करे पियो रांझन सुमरो साहब, जंहिंजो फ़ोन नंबर तव्हां स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो। तव्हां बि जेकॾहिं अहिड़ो वॉलपेपर हणणु चाहियो था जीअं मां ही हणायो आहे वॉलपेपर तमामु ज़बरदस्त ख़ूबसूरत तरीक़े सां रांझन सुमरो साहब खां, त तव्हां बि पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बनाइण जे लाइ रांझन सुमरो साहब जूं ख़िदमतूं हासिल कयो। तमाम बेहतरीन मज़ीद खबरन ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।